6 महीना गुज़रण बावजूद शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जा असल कातिल गिरफ्तार न किया। सहाफ़िन पारां 183 ॾींहं ते एहतजाज जारी। कातिलनि जी गिरफ्तारी लाइ ज़ोरदार नारेबाज़ी कई वई। सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जा मुख्य कातिल गिरफ्तार न करण ख़िलाफ़ सूमर ॾींहुं एहतजाजी तहरीक जारी रखंदे एसयू जे सदर इमदाद बोज़दार जी अॻवानी में सखर प्रेस क्लब अॻियां एहतजाजी अलामती बुख हड़ताल जो सिलसिलो जारी रखियो वियो। एहतजाज में सखर प्रेस क्लब के सदर आसिफ ज़हीर लोधी, शेहजाद ताबाणी, लाला शहबाज पठान, सलीम सहतो, जावेद जतोई, सारिश खोखर, उमर सुमरो, जलालुद्दीन भयो, जहान सेब वसीर, यार मोहम्मद सुमरो, काशिफ फुलपोटो, नासिर जाफरी, फजलुर रहमान कुरैशी, इशफाक खोसो, औरंगजेब माको, खालिद अमजद, शाह वली, उसामा तल्लत, अनस मलिक, इब्राहिम सुमरानी, अकील कुरैशी, मीर हसन मंगी, अलहद दिवायो, मोहतम असलम दायो, सलीम ड्रेहो ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते अॻवाननि चयो त सखर पुलिस 6 महीननि जो अरसो गुज़रण खां पोइ बि कातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। हुन जा आख़िर कहिड़ा सबब आहिनि जो कातिल अञा ताईं आज़ादु आहिनि। शहीद जे विछोड़े खे 183 ॾींहं थी विया आहिनि। अदालत जे हुकुम खे बि नज़रअंदाज़ कयो वियो आहे। हुननि चयो त जेसीं ताईं कातिलनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में नथो आंदो वञे तेसीं ताईं जिदोजहद जारी रखी वेंदी। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची